जॾहिं ग्रामोफोन जा रिकॉर्ड भरण लाइ कंपनी वारनि वटि वठी वियो त उन्हनि खां नालो पुछियो। पाण नालो करीमा बाई ॿुधायो। कंपनी वारनि चयो त उन ई नाले सां हिकिड़ी फ़नकारा जा कलाम असां वटि अॻई भरियल आहिनि। उन खां पोइ साईं अज़हर शाह संदसि नालो मिस बेगम जान रखियो। पाण घणे खां घणा कलाम साईं अज़हर शाह जा ॻाया हुआ। हिन टिनि कंपनियुनि कोलंबिया, यंग इंडिया ऐं ट्विन कंपनी में रिकॉर्ड भराया। संदसि मशहूरु कलाम दुनिया दीवानी, जंहिंजो शाइर सैयद अज़हर शाह आहे। अचो त ॿुधूं। नज़द मोरो ज़िले नुशार फिरोज़ जो रहाकू हो। ऐं पाण जेको सो हिकिड़ो ईअं खणी चइजे त बिना लाउड जे जेको सो राग ॻाईंदो हो। ऐं जॾहिं हू राणो ॻाईंदो हो त ईअं सम्झो त तक़रीबन 2 मेलनि ताईं हुनजो आवाज़ु ॿुधण में ईंदो हो ऐं माण्हू इहो सोचींदा त हीउ वेझो किथे ॻाए थो। अचो त संदसि आवाज़ में हीउ कलाम ॿुधो। महिजा निमाना निमाना
अवेलाल दुर्वजी धोती मारवी मेराई कपड़ा करी जुलूम छो थो दिवालियां सदा करी जुलूम छो थो दिवालियां सदा कदे जुलूम ज़ोरी कदे जुलूम मज़ोरी तथी दई पुछाना तथी दई पुछाना विसारिया उमर छो अबाना अबाना मूंखे महल मारियूं न तुंहिंजूं वणन थियूं मूंखे महल मारियूं न तुंहिंजूं वणन थियूं पका था वणन पका था वणन मूंखे पंहिंजा पुराणा विसारिया उमर जो अबाना अबाना जटियाणी छॼाणा तुंहिंजे सुखन मां जटियाणी छॼाणा तुंहिंजे सुखन मां दिया पई जसांगी दिया पई जसांगी हरदम सुञाणा हरदम सुञाणा विसारिया उमर जो अबाना अबाना विसारिया उमर जो अबाना अबाना प्रोग्राम विसारन विसरन रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां ॿुधी रहिया आहियो ऐं हाणे अचो त ॿुधूं चंद्रू आत्मा जे आवाज़ में ही कलाम तो हक महो तमुसा कर न माना थोड़ो सोचे तू दिस त सियाणा दिल जतो हक महो तमुसा कर न माना थोड़ो सोचे तू दिस त सियाणा नाद सहण जी ताकत नाहे जुदा थी रहण जी चुरियत नाहे नाज़न अदाउन मझा मां कुछ न ॼाणा नाज़न अदाउन मझा मां कुछ न ॼाणा हाँ दिल जतो हक महो त मूंसां कर न मणा थोड़ो सोचे तूं ॾिस त सियाणा याद में तन जूं तारू तपन थियूं दिल में दर्द जूं दुखन थियूं सूरन ऐं सख़्तिन कया कंद बिसणा सूरन ऐं सख़्तिन कया कंद बिसणा हाँ दिल जतो हक महो त मूंसां कर न मणा थोड़ो सोचे तूं ॾिस त सियाणा चंद्र जॾहिं मूंखे पूर पवन था तेज पलंग सुख सूर लगन था
विरह विछोड़े में प्यार रेहो रिहाना विरह विछोड़े में प्यार रेहो रिहाना हाँ दिल जतो हकम हो तो मुसक्कर न मना थोड़ो सोचे तू दिस कटियाना दिस कटियाना आवाज़ हो जीवनी बाई जो ऐं हाणे ॿुधंदासीं सोना ख़ान बलोच जे आवाज़ में ही कलाम। दसड़ी अदियूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अदियूं संदसि कान मिलण वाका वसड़ी अदियूं मूंखे ॾियो त पुनल जो दसड़ी अदियूं संदसि कान मिलण वाका
ॾियो त पुनल जो खयो नेण निमाण निहारिया पई खयो नेण निमाण निहारिया पई वठी पुनल विया करे दसड़ी अजू मूंखे ॾियो त पुनल जो आर्य जाम जो अल्लाह मूंखे थाजे जहिड़ो था जेका नीह गिनंदी ना सत मुंहिंजा पवंदी मामरे ही आवाज़ हो सोना खान बलोच जो। साईं मुंहिंजा सोना खान बलोच शहर मिठियाणी ज़िले नौशार फिरोज जो हो। पाण राग जी जेका सिख्या वरिती उहा सिंध जे मशहूरु कवि मोलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो खां शहर मचुर में वरिती ऐं संदसि काफ़ी कलाम पाण उस्ताद जा ॻाया अथई। इन ई ते प्रोग्राम विसारियनि विसरनि पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। प्रोड्यूसर नायमा सिद्दीक़ सुमरो, स्टूडियो इंजीनियर ग़ुलाम मुर्तज़ा सोलंगी ऐं पंहिंजे मेज़बान सनाउल्ला विस्तड़ो खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। मीडियम वेव 1008 किलोहर्ट्ज़ पर ये रेडियो पाकिस्तान हैदराबाद है। शाम के 4 बजने वाले हैं। ठीक 4 बजे आप रेडियो पाकिस्तान से खबरें सुनेंगे।